मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल मुकमल थी वियो आहे। PP जे ॾाढा हाले पोटो ऐं JY जे मौलाना गुल हसन ज़ौर समेत 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। चूंड दौरान सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करे पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़रर कया विया। मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो हो, जेको बिना कंहिं वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहियो। चूंडनि में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हाजी मोहम्मद ॾाढा हाले पोटो, JY जे मौलाना गुल हसन ज़ौर, GDA जे शाहिद अहमद विर्क, पाबंदी मढ़ियल तहरीक लब्बैक पाकिस्तान जे पीर मोहम्मद अली जान सरहंदी ऐं मजलिस वहदत अल मुस्लिमीन जे उम्मीदवार असद लगारी में मुक़ाबलो आहे। ज़िमनी इलेक्शन लाइ 123 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं, जिन मां 41 पोलिंग स्टेशन्स खे हसास ऐं 12 पोलिंग स्टेशन्स खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। चूंड दौरान सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करे पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़रर कया विया। पीपल्स पार्टी जे MPA बशीर अहमद हाली पोटो जे वफ़ात सबबि मातली जी सूबाई सीट ख़ाली थी हुई।